वर्ल्ड कप 2023 जूं रहियल मैचिस सेमीफाइनल जे हवाले सां अहम आहिनि। आईसीसी टूर्नामेंट जी ॻाल्हि कजे त भारत ऐं ॾखिण अफ्रीका नॉकआउट राउंड में जाइ ठाहे वरिती आहे। ऑस्ट्रेलिया जी टीम बि सुठी हालत में आहे। चौथीं टीम लाइ पाकिस्तान, न्यूज़ीलैंड ऐं अफगानिस्तान विच में मुक़ाबलो आहे। वर्ल्ड कप मैच में पाकिस्तान ऐं न्यूज़ीलैंड विच में 4 नवंबर ते बंगलुरु जे एम चन्ना स्वामी स्टेडियम में टकर थींदो। पाकिस्तान खे सेमीफाइनल जी डोड़ में रहण लाइ इहा मैच कंहिं बि सूरत में खटणी पवंदी, पर बरसात मैच में खलल विझी सघे थी। मैच में बरसात जी अॻकथी 80% कयल आहे। बरसात सबब मैच मुलतवी थियण जी सूरत में ॿिन्ही टीमुनि खे हिकु पॉइंट मिलंदो। मौसमियात जी हिकु आलमी वेबसाइट मूजिब 4 नवंबर ते छंछर ॾींहुं बंगलुरु में बरसात जो 70 खां 80% इम्कान आहे। मैच भारतीय वक्त मूजिब 10:30 वॻे शुरू थियणी आहे। मंझंदि 1:47%, 2:51%, 3:47% खां वेंदे शाम 6 वॻे ताईं 50% ताईं बरसात जी अॻकथी कयल आहे। पॉइंट्स टेबल जी ॻाल्हि कजे त न्यूज़ीलैंड जूं 7 मैचिस में 8 पॉइंट्स आहिनि ऐं हू चौथीं पोज़ीशन ते आहे, जॾहिं त पाकिस्तान जूं 7 मैचिस में 6 पॉइंट्स आहिनि ऐं हू टेबल ते 5 नंबर ते आहे। बरसात सबब मैच मुलतवी थियण जी सूरत में पाकिस्तान जी 8 मैच बाद 7 पॉइंट्स ऐं न्यूज़ीलैंड जा 8 मैच बाद 9 पॉइंट्स थी वेंदा। पाकिस्तान जो नेट रन रेट बि माइनस में आहे। फाइनल मैच में पाकिस्तान खे 11 नवंबर ते इंग्लैंड ऐं कीवी टीम खे 9 नवंबर ते श्रीलंका सां खेॾणो आहे। अहिड़ी सूरत हाल में जेकॾहिं न्यूज़ीलैंड हाराए वञे थी त उन जा 9 पॉइंट्स थी वेंदा, जॾहिं त पाकिस्तान इंग्लिश टीम खां खटे वञे थो त उन जा बि 9 पॉइंट्स थी वेंदा। इन सां इहा मैच वॾे मार्जिन तां खटणी पवंदी, तॾहिं संदसि रन रेट न्यूज़ीलैंड खां बहितर थींदो। न्यूज़ीलैंड जी टीम खटे वई त पाकिस्तान टीम सेमीफाइनल मां ॿाहिरि थी वेंदी।